राधन रेलवे स्टेशन ते साईं मशहूर मेमण समाजी सोशल वर्कर नज़ीर अहमद बिरोही, साफ़ी हुसैन बख्श बिरोही, हैदर अली रिंद, साईं मज़हर अली भुंड जी अगवाणी में कोटली सेवण दादू राधन लाड़कणो हबीब कोट रेलवे ML2 जूं बंद पियल ट्रेनुनि जी बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन जी अगवाणी कंदड़नि चयो त हबीब कोट खां सेवण शरीफ़ ताईं ट्रैक जी मरम्मत कराई वञे, ट्रेनुनि जी आमद रफ़्त खे बहितर बणाए वञे। रोज़ गाॾियूं 10-10 कलाक लेट थियूं अचनि, जो कारण ट्रैक जी मरम्मत न थियण ऐं लाहौर जे मुतअसिब रेलवे ऐं सिंध दुश्मन आफ़ीसरनि पारां ट्रांसपोर्टरनि खे फ़ाइदो ॾियणु आहे। ही लाइन ते हलंदड़ ट्रेनूं ख़ुशहाल खान खटक ऐं बोलान मेल जो हिकिड़ो रेग दॿाउ हलाए वञनि था, जंहिंजे करे उहे ॿई गाॾियूं 2-3 ॾींहं बि हलनि थियूं, जंहिं करे मुसाफ़िरनि खे इन गाॾियुनि जी आमद रफ़्त जी ख़बर नथी पवे। रेलवे ऑफिसरनि जी साज़िश सबबि मुसाफ़िर रेलवे ट्रेनुनि बदिरां कोचुनि वेगन में सफ़र कनि था। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी वज़ीर रेलवे, जनरल मैनेजर रेलवे ऐं DS सखर ऐं कराची खां मुतालबो कंदे चयो आहे त बंदि कयल गाॾियूं हलाए ML2 ट्रैक जो मरम्मती कमु कराए गाॾियुनि जी आमद रफ़्त खे दुरुस्त करे अवाम खे सफ़री सहूलियतूं मुहैया कई वञनि त जीअं गाॾियूं वक़्त सर अचनि, न त एहतिजाज दायरो वधायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।